नाज़रीन सखर वारे इलाइक़े मां असां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सखर तमाचाणी थाणे जी हद में वणनि जी वाड़ी तां शेख बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाज़े रहे त हिकु धुर ॻोठ गेलू ऐं ॿी धुर सखर शहर रहवासी आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। हिम्मत कयो